तालीम खाते जे इख्तियारनि पारां स्टीयरिंग कमेटी के फैसले तहत 1 अप्रैल ते कॉलेज ऐं स्कूल बंद रखण जो ऐलान किया वियो आहे। यौम अली की मुनासिबत सां सूबे जा समूरा सरकारी स्कूल ऐं कॉलेज बंद रहंदा। नोटिफिकेशन जारी किया वियो आहे। तालीम खाते जे इख्तियारनि पारां स्टीयरिंग कमेटी के फैसले तहत 1 अप्रैल ते कॉलेज ऐं स्कूल बंद रखण जो ऐलान किया वियो आहे। यौम अली की मुनासिबत सां सूबे जा समूरा सरकारी स्कूल ऐं कॉलेज बंद रहंदा। नोटिफिकेशन जारी किया वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद है शाहिद मीरानी। जी शाहिद मीरानी, अपडेट कजो। जी बिल्कुल, तालीम खाते जी पारां स्टीयरिंग कमेटी के फैसले तहत 1 अप्रैल ते सिंध जा समूरा कॉलेज तोड़े सरकारी स्कूल जेके बंद रखण जो ऐलान किया वियो आहे। 21 रमज़ान यानी 1 अप्रैल ते यौम अली की मुनासिबत सां सूबे जा समूरा सरकारी स्कूल ऐं कॉलेज बंद रहंदा, जॾहिं त 2 अप्रैल ते जेको आहे मामूल मूजिब सरकारी स्कूल ऐं कॉलेज जेके खुली वेंदा। तालीम खाते जी स्टीयरिंग कमेटी के फैसले तहत तालीम खाते जी अफ़सरनि पारां धारदार नोटिफिकेशन जारी किया विया आहिनि, जंहिंमें इहो जणायो वियो आहे त 21 रमज़ान 1 अप्रैल ते जेको आहे सिंध जा समूरा तालीमी इदारा बंदि रहंदा। जी।